अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो में एडमिशन 2024 अनाउंस थी चुकी आहे ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा जेके भी कैंपसिस आहिनि उन्हनि में भी एडमिशन अनाउंस थी चुकी आहे। त अगर अवां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन जे लाइ ख्वाहिशमंद आहियो त ही वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसो त जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली सघे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन जे बारे में। त यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां पंहिंजे समूरनि कैंपसिस में डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स में जेके मेडिकल रिलेटेड आहिनि, इंजीनियरिंग रिलेटेड आहिनि, आर्ट रिलेटेड आहिनि, कॉमर्स रिलेटेड आहिनि, त उन्हनि सभिनी सब्जेक्ट्स में बीएस ऐं मास्टर्स डिग्री प्रोग्राम में एडमिशन अनाउंस थी चुकी आहे। त तव्हां इन्हनि में अप्लाई करे ऐं पंहिंजी फर्दर स्टडीज़ जारी रखे सघो था। जेके भी कैंडिडेट्स यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन जी वेट में हुया त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां एडमिशन 2024 अनाउंस थी चुकी आहे। अगर तव्हां न्यू कैंडिडेट आहियो ऐं तव्हांखे ख़बर न आहे त एडमिशन जी तयारी कीअं करणी आहे, फॉर्म फिल कीअं करणो आहे ऐं डिफरेंट क्यूरीज खे कीअं सोल्व करणो आहे, त तव्हां असांजे हिन चैनल ते पियल वीडियोस जे ज़रिए तव्हां पंहिंजो सभु क्यूरीज सोल्व करे सघो था। ऐं नेक्स्ट वीडियो में असां डिटेल्ड वीडियो ठाहींदासीं जंहिंमें तव्हांखे ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे बारे में पूरो प्रोसेस ॿुधाईंदासीं। असांजे हिन चैनल ते मौजूद डिफरेंट वीडियोस आहिनि जंहिंमें तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन कीअं करणी आहे उहा गाइडलाइन मिलियल आहे। टेस्ट पैटर्न कहिड़ो हूंदो, सिलेबस छा हूंदो, कहिड़ा सब्जेक्ट्स हूंदा, डिफरेंट वीडियोस जे ज़रिए असां वटि मवाद मौजूद आहे। उन खां अलावा सीपीएन कैलकुलेशन, एडमिशन पॉलिसी छा आहे, उन जो पूरो तव्हां वटि डिटेल्ड वीडियो असां वटि मौजूद आहिनि। डिफरेंट डिपार्टमेंट्स जी वैल्यू ऐं उन्हनि जी जेको स्कोप छा आहे उन्हनि जे बारे में वीडियोस मौजूद आहिनि। डिफरेंट सब्जेक्ट्स जी तयारी कीअं कजे, जीअं मैथमेटिक्स आहे, जनरल नॉलेज आहे, उन्हनि जी तयारी कीअं कजे, अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियो मौजूद आहिनि जेके तव्हांखे एडमिशन ऐं एंट्री टेस्ट प्रोसेस में हेल्प करे सघनि थियूं। इन चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कयो त जीअं मज़ीद जेके भी असां करंट इंफॉर्मेटिव वीडियोस रखंदा रहूं तव्हांखे उन्हनि जी इंफॉर्मेशन मिली सघे। असांजे चैनल सां गॾोगॾु असांजी वेबसाइट आहे sindhipoint.com जंहिं ते तव्हांखे काफ़ी सारो मालूमाती मटीरियल मिलंदो, चाहे स्कॉलरशिप से रिलेटेड हुजे, न्यू एडमिशन से रिलेटेड हुजे ऐं काफ़ी साइंसी टेक्नोलॉजिकल मालूमात ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी जे मालूमात, न्यूज़ वग़ैरह तव्हांखे असांजी हिन वेबसाइट जे थ्रू मिलंदा। तो तव्हां ही असांजी वेबसाइट विजिट कंदा रहो त जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली सघे। उम्मीद था कयूं सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन जे बारे में तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।